अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चार हाज़िर आहियां। नाज़रीन, काज़ी अहमद खां साइल लाखो जी रिपोर्ट मूजिबि पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध जे साबिक़ा चेयरमैन अॻूणे MPA सरदार जाम तमाश उनड़ जे भाउ जाम चंगेज़ खान उनड़ जे वालिद इलाइक़े जे सीनियर सियासतदान ऐं ज़मींदार रईस जाम सलीम खान उनड़ काफ़ी अरसो बीमार रहण बैदि लाॾाणो करे वियो। संस जनाज़ नमाज़ सरदार गार्डन में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में MPA ग़ुलाम कादिर चांडियो, अॻूणे MPA रईस शेर मोहम्मद उनड़, अॻूणे MPA सैयद फसी अहमद शाह, मलिक असद सिकंदर, अॻूणे MPA डॉक्टर बहादुर खान ॾाहिरी, रईस आशिक़ हुसैन ज़रदारी, सरदार ज़ुल्फ़कार खान भोताणी, MPA शहरयार खान महर, रईस नज़ीर अहमद राहो, रईस आशिक़ हुसैन ॾाहिरी, रईस मियाँ उमरान अली उनड़, दरगाह आलिया करीम आबाद शरीफ़ जे गादी नशीन फ़कीर अली नवाज़ हाशमी, ॾाढो अला बख्श उनड़, सरदार हाकिम खान नूहानी, सईद मोनी शाह, पीपी ताल के सदर अब्दुल नबी चमाली, आदिल खान उनड़, हाजी अला बख्श लाखो, MPA डॉक्टर सोराब सरकी, असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद दादन खान लाशारी समेत वॾे तइदाद में सियासी समाजी अॻवाननि, शहरियुनि, साफ़ियनि ऐं मौज़िज़िन शिरकत कई। ऐं जॾहिं त संस मड़ खे उमाम बारगाह फ़क़ीर रसूल बख्श उनड़ लॻ आलिन अखियुनि, सुॾकनि ऐं लुड़कनि सां मिटीअ माउ हवाले कयो वियो आहे।